नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर माथेले में ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो जरवार वासी अशोक कुमार जी दुकान मां 1,40,000 नामालूम माण्हू रक़म खणी फरार थिया आहिनि। अशोक कुमार ॿुधायो त आउं अंदरि सामान खणण लाइ वियसि त मोटरसाइकिल सवार नामालूम माण्हू मुंहिंजे गले में रक़म कढी फरार थी विया आहिनि। हिन एसएसपी उमर तुफ़ैल खे अपील कई आहे त चोरनि खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। हिकु ॼणो ॿाहिरि बीठो, हिकु ॼणो अंदरि आयो, अंदरि हिननि खे सामान ॾियां पियो। ॿाहिरों माण्हू जेको आयो उहो गले में पैसा कढी ॿई मुंहिंजा भॻा विया हुआ। पैसा घणा हुया साईं तव्हांजा? 1,40,000। अच्छा, हिननि खे घणो टाइम थियो हाणे? 11:30 बजे, 11:45 जो टाइम हुयो। एतिरा बि आहे त जेके असांजी इहा थी रिक्वेस्ट इहा खपे असांखे पैसा मिलनि, पैसा दुश्मनी कोन्हे असांजी, असांखे पैसा मिलनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।